छा ॿुधाए, कुमार ॾाढो बदिलजी वियो आहे। मतलब हू ॾाढो ख़ुशि रहण लॻो आहे। अच्छा, कुछ वक़्त पहिरियों त हू मूंसां नंढी नंढी ॻाल्हियूं ते झगड़ो कंदा हुया, पर अॼुकल्ह ॾाढा रोमांटिक थी विया आहिनि। एतिरो रोमांटिक त हू कॾहिं बि कोन हुया जॾहिं असां नई नई शादी थी हुई। गड़बड़, ये त खतरे वारी ॻाल्हि आहे। छा दाल में कुछ कारो आहे? दाल में कारो? मूंखे त लॻे थो सॼी दाल ई कारी आहे। मतलब ज़ाल सां सॼो ॾींहुं विढ़ण वारो मर्द जॾहिं हुन सां प्यार सां ॻाल्हाइण लॻे, हिन जो मतलब उहो हुन ते चीटिंग करे रहियो आहे। चीटिंग? मूंसां चीटिंग? मूंसां धोखो? जॾहिं मर्द जो लफड़ो ॿाहिरि हलंदो आहे त हू पंहिंजी घरवारी सां वधीक प्यार करणु लॻंदो आहे ऐं इन ई नमूने हू पंहिंजे मन जी गिल्ट दूर कंदो आहे। हाणे मां छा कयां? मां त लुटिजी वियसि, मां त बर्बाद थी वियसि। हिन उमिरि